अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? अलाह साईं तव्हां सभिनी खे हमेशह ख़ुशि रखे, आबाद हुजो। ऐं वेलकम कयां थी पंहिंजे यूट्यूब चैनल सादिया जना ऑफिशियल ते। अॼु जी ख़ासि वीडियो आहे सब्सक्राइबर्स जे लाइ। जेके बि सब्सक्राइबर असांजा आहिनि ऐं कमेंट कंदा आहिनि, प्यारा भाइर ऐं भेनर, उन्हनि जो ज़िक्र आहे। हिकिड़ी पूरी लिस्ट ठाहे मूंखे मुंहिंजे एडिटर ॾिनी आहे ऐं मां डायरेक्ट हलंदमि पंहिंजे सब्सक्राइबर्स जे पासे ॾे, जेके सुठा सुठा कमेंट्स कंदा आहिनि ऐं फॉलो कनि था ऐं डेली जेके कमेंट्स कंदा आहिनि उन्हनि जे बारे में बि मां ॿुधाईंदमि। अच्छा, मां सभिनी सब्सक्राइबर्स खे जेके बि आहिनि उन्हनि सभिनी खे इहो ॿुधाइण थी चाहियां त मां सोशल मीडिया तां 3 साल तक़रीबन ग़ाइब थी वई हुयमि। मां हाणे रिसेंटली कुझु वक़्तु थियो आहे, 2 महीना खनि थिया आहिनि त मैं पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ कमु वरी स्टार्ट कयो आहे। त सब्सक्राइबर जेके आहिनि उहे जेके कमेंट कंदा आहिनि उन्हनि जी लिस्ट मुंहिंजे हथ में आहे ऐं मां ॿुधायां थी। त सभ खां पहिरियां आहिनि अब्दुल क़यूम चांडियो साहब ऐं SB बलूच, H5N, आशिक़ अलवेला न्यू सब्सक्राइबर आहिनि ऐं जिनसार चांडियो आहे। जावेद अहमद साहब आहिनि, इमरान क्रिएशन जे नाले सां ID आहे, न्यू आहिनि इमरान क्रिएशन। ऐं माशूक लुंड ऐं नदीम यार 9VP, यानी मुंहिंजो प्यारो भाउ नदीम चांडियो साहब। अलाह साईं नदीम भाउ खे ख़ुशि रखी, सलामत हुजो नदीम भाउ। ऐं वसीम जमाली आहिनि ऐं माशूक अली कलहोड़ो साहब आहिनि। हक़ की आवाज़ ऑफिशियल जे नाले सां आहे ID, उहे बि कमेंट कंदा आहिनि। ऐं सिंधी फिल्म जा आतिफ़ अली नोहरी, रशीद पालाई, फेज़ ऑन टॉप 1, उस्मान सोलंकी साहब, होमेन 9585 जे नाले सां ID आहे। ऐं असदुल्ला साहब आहिनि, उहे बि कनि था। मौला बख्श बलोच बि आहिनि ऐं नियाज़ हुसैन ऐं मुंहिंजो प्यारो भाउ दादलो जोखियो लोलो उर्फ़ लोलो। दादलो भाई तमामु सुठा राइटर आहिनि, डायरेक्टर आहिनि ऐं प्यारा आर्टिस्ट बि आहिनि ऐं शाइर बि आहिनि माशाल्लाह। ऐं उहे सिंधी मीडिया ते छायल हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि खे मुख़्तलिफ़ कैरेक्टरनि में बि ॾिठो हूंदो। ऐं दादलो जोखियो साहब कमेंट कनि था, थैंक यू दादलो भाई। ऐं सानिया बलोच, सानिया पोपरी, तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते बि ॾिठो अधीअ खे। ऐं अनवर लगारी आहे, अनवर लगारी साहब। ऐं तहमूर भट्टी, इस्लामिक शॉर्ट्स बाय आफ्ताब ऐं अब्दुल कादिर, इम्तियाज़ हौर ऐं मंठार अली ऐं ताहिर अली ऑफिशियल कराची ऐं ग़ुलाम सरवर, कलीमुल्ला लखन ऐं नवीद अहमद ऐं शबाना चन्ना, आतिफ़ इसरार, ग़ुलाम हुसैन, सिंधी बाबाऊ न्यू सब्सक्राइबर आहिनि। इहे आहिनि जेके 15 ॾींहंनि खां असांखे डेली वॉच कनि था मुंहिंजी वीडियोज़ खे, यानी यूट्यूब ते कमेंट्स कंदा रहंदा आहिनि। तव्हां सभिनी भाइरनि भेनरनि जी वॾी महिरबानी आहे। टॉप नंबर ते आहिनि 3 सब्सक्राइबर आहिनि जिन जा डेली हर वीडियो ते कमेंट्स हूंदा आहिनि, का वीडियो मिस न कंदा आहिनि। उहे आहिनि अब्दुल क़यूम चांडियो साहब ऐं 2 नंबर ते आहे अनवर लगारी ऐं 3 नंबर ते आहे SB बलोच। त अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। जेके बि सब्सक्राइबर आहिनि जिन जा मां नाला न वठी सघी आहियां, छो जो मूंखे हीअ लिस्ट ठाहे ॾिनी वई आहे मुंहिंजे एडिटर जी तरफ़ां, त इन्हनि जा नाला लाज़मी वठिणा आहिनि। जेके बि भेनर भाइर, अमड़ियूं, ॾाॾा नाना ऐं नंढड़ा भाइर भेनरूं ॾिसनि था मुंहिंजी वीडियोज़ खे पसंदि कंदा, उन्हनि सभिनी जी थोराइती आहियां। ईद जे पहिरें ॾींहं जी वरी तव्हां सभिनी खे लखे अरबे खरबे मुबारक हुजनि, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। वक़्फ़े खां पोइ तव्हां सभिनी सां गॾु मुलाक़ात थींदी रहंदी। अलाह साईं तव्हां सभिनी जे चहिरनि ते हमेशह मुस्कुराहट आणे, तव्हांजे दिलनि में, घरनि में अलाह साईं ख़ुशियूं आणे। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। पंहिंजी दुआउनि में मूंखे तमामु घणो यादि रखो। ऐं इहो आहे त जेकॾहिं ॻाल्हाइण ॿोलाइण में का गुस्ताखी थी वई त उन लाइ बख़्श करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।